अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाल आप लोग ऐं नाज़रीन आऊं आहियां अली रज़ा मंगी नज़र विझूं था वक़्त जी ख़ास ख़बरुनि ते। वज़ीर आज़म अॻूणे चीफ जस्टिस साक़िब निसार जी ऑडियो टेप खे ड्रामो करार ॾेई छॾियो। चवे थो अॼुकल्ह ऑडियो टेप्स जूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, ही सभु कुझु ड्रामो आहे। तक़रीर में चीफ जस्टिस खे घुराए हिकु रूपो शख़्स खां तक़रीर कराई वई। कूड़ ॻाल्हाए मुल्क मां भॼंदड़ अॼुकल्ह तक़रीरूं करे रहियो आहे। 40 लख ख़ानदाननि खे घर ठहण लाइ बिना ब्याज कर्ज़ ॾिनो वेंदो। नौजवान कर्ज़ हासिल करे पंहिंजो कारोबार शुरू करे सघनि था। वज़ीर आज़म जो इस्लामाबाद में तक़रीर ते ख़िताब। सुप्रीम कोर्ट जे हुक्म खां पोइ कराची में शाराए फैसल ते वाक़िए नस्ला टावर खे किराइण जो अमल तेज़ कयो वियो। गैर कानूनी तौर तामीर कयल इमारत खे किराइण लाइ ॻड़ी मशीनरी ज़रिए भञ जारी। कमिश्नर इकबाल मेमण भी मौजूद। अफगानिस्तान में अमन जो मतलब पाकिस्तान में अमन है। अफगानिस्तान में इंसानी बहरान का बचण लाइ आलमी भाईवारी की जरूरत है। आलमी ध्यान से अफगानिस्तान में इंसानी बहरान के रोके सके तो आर्मी चीफ जनरल खां जावेद बाजवा जूं पाकिस्तान अफगानिस्तान बाबत बरतानिया के खास नुमाइंदे नाइजल कैसिस से मुलाकात दौरान ॻाल्हियूं। आर्मी चीफ चवे तो अफगान अवाम की मुआशी बेहतरी लाइ गॾियल कोशिशूं करणी पवंदियूं। बरतानवी नुमाइंदे पारां अफगान सूरतहाल में पाकिस्तान के किरदार की वाखां। पीपल्स पार्टी जॾहिं भी इक़्तिदार में आई है अवाम की भलाई लाइ कम करे ॾेखारियो आहे। आसिफ अली ज़रदारी के हुकूमती दौर में भी महांगाई हुई पर असां अवाम के अकेलो न छॾियो। पीपी अवाम के रिलीफ ॾियण लाइ कोशिशूं वठंदी। शहीद बेनज़ीर भुट्टो के दौर में लेडी हेल्थ वर्कर जो प्रोग्राम शुरू कयो। जॾहिं उहो मनसूबो शुरू कयो वियो तो उन वक्त तमाम घणी तनकीद कई वई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो सीएम हाउस कराची में तकरीब के खिताब। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज अॻूणे चीफ जस्टिस जी ऑडियो लीक खे साक़िब निसार ख़िलाफ़ चार्ज शीट करार ॾेई छॾियो। मरियम नवाज चवे थी साक़िब निसार ॿुधाए त कंहिं हुनखे चयो त इमरान ख़ान खे आणो आहे। ॿुधायो अव्हां खे कंहिं मजबूर कयो त नवाज़ शरीफ़ ऐं मूंखे सज़ा ॾियो। हुकूमत असुल ॾोहारी आहे, नायब हुन जो हथियार आहे। नायब वटि केस सबूत नाहिनि। केस हुकूमत में वेठल माण्हुनि तरफ़ां ठाहिया विया। नायब जवाब किथां ॾिए ऐं जॾहिं नेब जवाब नथी ॾिए त हुकूमत खे अचणो पवंदो। हाणे ट्रेन निकरी चुकी है। अपोजिशन मीडिया वीडियो खेड़ी रही है। मुखालिफ धुर टे गरजानियूं करे चुकी पर कुछ न करे सकी। जेकॾहिं मां अकेलो पेशावर में जलसो कयुमि त पीडीएम खां वॾो जलसो कंदुसि। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस।